Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. हर साथ के सारे अचड़ो हर डाढ़ के डारे अचड़ो हर माण्हू माण्हू जे कन में बस ॻाल्हि इहाई आमन में को उभरियो चंद्र अंधेरे मां को सूरज चमकियो भूए मथां को उभरियो चंद्र अंधेरे मां को सूरज चमकियो भूए मथां बरी चमकाट थिया चौधारी ऊंचा घाट थिया कालाट बरी चमकाट थिया चौधारी ऊंचा घाट थिया ई वक्तो साजो आ प्यारा ई वक्तो साजो आ प्यारा ई वक्त जो बेरी छा जाने तारीख नहीं लिखबी हाणे तू ॾिसंदे दिलदार वतन की घाव मथा था गुल टिड़न तू ॾिसंदे हो दिलदार वतन की घाव मथा था गुल टिड़न ई वक्तो साजो आ प्यारा ई वक्तो साजो आ प्यारा। सिंध जे पहिरें मुकमल HD न्यूज़ चैनल टाइम न्यूज़ जी कामयाबी जो 1 साल मुकमल टाइम न्यूज़ जी पहिरीं ऐं पंहिंजी अख़बार जी 20 सालगिरह मल्हाई पई वञे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबनि दौरान सालगिरह जा केक काटण जो सिलसिलो जारी। सालगिरह जी मुख्य तक़रीबन कराची जी हेड ऑफिस में थींदी। टाइम न्यूज़ सथ तरफ़ां ॾिसंदड़नि जे एतमाद ते पूरो लहण लाइ कोशिश जारी रखण वारे अज़्म जो इज़हार। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शहर अंदर गैर कानूनी अदावतूं हटाइण वारे केस में कमिश्नर कराची जी रिपोर्ट ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स न आहिनि त चीफ सेक्रेटरी सिंध किथे आहे, उनखे फारिग करे छॾियो। चीफ जस्टिस कमिश्नर कराची सां मुखातिब थींदे चयो त अवां छा था सम्झो, असां डिप्टी कमिश्नर जी रिपोर्ट ते कमु कंदासीं। हर रिपोर्ट में लिखियलु हूंदो आहे त डिप्टी कमिश्नर ओभर, डिप्टी कमिश्नर फलाणो। हर रिपोर्ट में लिखियलु हूंदो आहे त रिपोर्ट जो इंतज़ारु आहे। कमिश्नर कराची खे पंहिंजी रिपोर्ट पेश करणु घुरिजे। हां, कमिश्नर कराची अदालत खे ॿुधायो त फुटबॉल ग्राउंड, रॉयल पार्क, किडनी हिल पार्क समेत ॿियनि पार्क्स ते कमु थी रहियो आहे। कराची खे मुख़्तियार कारनि हवाले कयो वियो आहे। शहर में मुख़्तियार कार हुजण ई न घुरिजनि। पहिरियों भेरो ॿुधो अथमि त फ़ैरोज़ाबाद मुख़्तियार कार आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह खे घुरायो, उनखां था पुछी वठूं त मुख़्तियार कार कीअं कमु कंदा आहिनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा गैर कानूनी इमारतुनि बाबति केस में रिमार्क्स। रेवेन्यू बोर्ड जे सीनियर मेंबर जी अदालत पहुचण ते चीफ जस्टिस चयो त ही बि असां ॾो पेश थियो आहे। चीफ जस्टिस जे जुमलनि ते अदालत में टहकड़ा। सेनेट में ऑपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी चेयरमैन सेनेट जी चूंड ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराए छॾी। सिंगल बेंच ऐं 7 वोट रद्द करण बाबति प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण जी इस्तदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां इस्लामाबाद जे फराश टाउन में नया पाकिस्तान हाउसिंग स्कीम जो इफ़्तिताह। स्कीम तहत 2000 माण्हुनि खे फ्लैट्स ॾिना वेंदा। तकरीब के ख़िताब दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त नया पाकिस्तान हाउसिंग स्कीम तहत अहिड़नि माण्हुनि खे फ्लैट्स ॾिना वेंदा जिन फ्लैट्स जे बारे में कॾहिं सोचो बि न हो। उमेद त फ्लैट्स वक़्त ते मुकमल थींदा। बैंक्स नंढनि माण्हुनि खे कर्ज़ ॾियण जूं आदी न हुयूं ऐं पैसो न हुजण सबबि माण्हुनि खे ॾुखियायूं पेश ईंदियूं हुयूं। हाणे बैंक्स कर्ज़नि ॾियण लाइ तयारी शुरू कई आहे। हुकूमत जूं आसान कर्ज़नि लाइ कोशिशूं कामयाब थी रहियूं आहिनि। तकरीब के ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त कराची जे ॿेटनि ते नओं शहर अॾण लाइ परदेही सीड़पकारनि बि दिलचस्पी ज़ाहिर कई आहे। सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं जारी आहिनि।
लाहौर जी एहतसाब अदालत आमदनी का वधिक असासन वाले केस में नून लीग अगवान ख्वाजा आसिफ जी जुडिशल रिमांड में 22 अप्रैल ताईं वाद करे छड़ी। रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में शहबाज शरीफ की अदालत पहुंचायो वियो। अदालत नैब जे शाहिदन के शाहिदी लाइ तलब करे रखियो आहे। कराची में कमाइण लाइ वहियल जोही वासी नौजवान अगवा बाद गोलियूं हणी क़त्ल। 22 वरनि जे इमरान लुंड जो कोटड़ी जे इलाइक़े खुदा जी बस्ती मां गोलियूं लॻल लाश मिलियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। कराची जे गुलशन बुनैर वारे इलाइक़े में हथियारबंदन घर में घिड़ी 37 वरनि जी कमर बीबी खे क़त्ल करे छॾियो। स्टील टाउन मोड़ वेझो मोटरसाइकिल फुर मज़ाहमत ते ठठो वासी नौजवान मीर हसन शेख मारिजी वियो। कराची जिले के जमशेद क्वार्टर्स में बिल्डर जे राइडर खां 3 करोड़नि जा बॉन्ड्स फुरिंदड़ ब जवाबदार गिरफ्तार। 2.5 करोड़नि जा बॉन्ड्स हथ SSP हैदर रज़ा मौजब जवाबदार नवीद ऐं फरहान अहमद बॉन्ड्स फुरे हैदराबाद फरार थियण जी कोशिश करे रहिया हुआ, जिन साथियुनि सां गॾिजी बॉन्ड्स फुरण जो एतराफ़ बि कयो आहे। तंगवाणी भरसां हिंदू नारी मुबैना तौर अगवा। ॻोठ बिजार ख़ान बिजाराणी वासी 16 वरनि जी मंडम मारवाड़ी जे अगवा जी रिपोर्ट दाख़िल। नारी जे पीउ पारां न्याणी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट सखर मिडवाइफ के गलत क्वार्टर अलॉट करण ख़िलाफ़ दरख्वास्त पनवाकिल अस्पताल जे MS के अदालत में विहारे छॾियो। मिडवाइफ फौजिया गलत क्वार्टर अलॉट करण ते अदालत सां राब्तो कयो हो। MS सालेह उॾण अदालत खे मुतमईन न करे सघियो, खेसि सज़ा तौरु अदालत में विहारियो वियो। नौशर फिरोज़ शहर मोरो भरसां नारी जो घर मां गोली लॻल लाश हथ। ॻोठ दर्स में 22 वरनि जी साइमा अबड़ो जो गोली लॻल लाश हथ कयो पियो। पुलिस मौजब वारिस ॿुधाए रहिया आहिनि त नारी आपघात कयो आहे, वधीक जांच कई पई वञे। बदीन जे शहर टंडोबागो भरसां ॻोठ आरो दल में नौजवान परवेज़ अली तरफ़ां आपघात जी कोशिश, गणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल रेफर। हैदराबाद जे साइट वारे इलाइक़े मां अणियातल शख़्स जो लाश हथ। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो, सुञाणप न थी सघी। सिंध यूनिवर्सिटी जो एक हॉस्टल पुलिस हवाले करण जो इंकशाफ। हॉस्टल जे गार्ड्स जी मुबैना बदतमीज़ी ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज बणल। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि आर्ट फैकल्टी खां सेंट्रल लाइब्रेरी ताईं रैली बाद धरणो हयो। इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त फीसूं उगाड़ण बावजूद हॉस्टल ते शागिर्दनि खे के बि सहूलतूं नथियूं ॾिनियूं वञनि। गार्ड्स बि शागिर्दनि सां बदतमीज़ी कनि था। शागिर्दनि तरफ़ां बदतमीज़ी कंदड़ गार्ड्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हॉस्टल्स ते बुनियादी सहूलतूं ॾियण ऐं पुलिस खां हॉस्टल्स ख़ाली कराइण जो बि मुतालबो कयो। ऐं सांगड़ जे इलाइक़े नवाबाद में चुल्मा चिड़ंग उथण सबब चैन पोरतनि जा घर सड़ी रख थी विया। मुतासरनि में मुस्तफ़ा महर, दोरो महर, हाजी महर ऐं ॿिया शामिल। सेवण शरीफ़ भरसां ॻोठ गहलपुर में कणक जे देरे के बाहि लॻी वई। 110 कणक जूं बोरियूं सड़ी रख। पोरियत जो चवणु आहे त राति देर सां थ्रेशर ज़रिए देरो कढियो हो, ओचितो बाहि लॻी।